सुबह व ख़ैर दोस्तों, अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जी त रमज़ान शरीफ़ जो चोथों ॾींहुं आहे अल्हम्दुलिल्लाह। ऐं हस्बे मक़बूल सुबुह जी सुबुह जो सवेरे वक़्त सां गॾु थोरो हलणु फिरणु बि जेको तमामु सिहत लाइ ज़रूरी आहे। ऐं सुबुह जी हवा जेका आहे तमामु सुठी हूंदी आहे। ताज़ी हवा जी मिसाल पाण ताज़े खीर मां चांहि पियूं ऐं अहिड़े हवाले सां जेको आहे ताज़ी हवा वठणु घुरिजे। ऐं डॉक्टर साहिबान चवनि था त ऐं जिते जॾहिं माण्हू हले थो त वॾा वॾा साह खणिजनि, साह ॿाहिरि कढिजे, नक मां जेको ऑक्सीजन खे छिकिजे। छिकण सां ताज़ी हवा जेका फेफड़नि में या अंदरि वञे थी, उन सां माण्हू खे फ़ाइदो थिए थो। दोस्तो, आउं तव्हांखे हिकु ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त मूं कल्ह हिकु पिंडत जी हिकिड़ी तक़रीर ॿुधी हुई, जीअं पंहिंजे नबी सोने जे शान ॿुधाए पिए। अॼुकल्ह त पंहिंजा हिते जेके फ़िरका फ़िरकियूं चऊं इलाही जेको तो घणी थी वियो आहिनि, शान ॿुधायो। मुंहिंजी दिलि चयो तव्हां सां उहा शेयर करियां। जी हा, बिल्कुलु। जी हा साईं, बिल्कुलु। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण खे जेके घस सेखारिया आहिनि या घस ॾिना आहिनि, उहे सिर्फ़ु भाइपी वारा आहिनि। कॾहिं जेको थो इहो कोन्हो जेको पंहिंजा जेके मुस्लमान पाण खे जेको थो सॾियो वञे थो त वाह हीअं आहिनि या हूअं आहिनि। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुन शान ॿुधायो। ऐं माना हैरान थी वियुसि। हिकिड़ो जेको थो अक़ीलती माण्हू हुन हिकु बहितरीनु नमूने सां ॿुधायो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़ियूं नसीहतूं पंहिंजी उमत खे कंदो हो ऐं जेको थो उहो कॾहिं बि माण्हू दहशतगर्द नथो थी सघे। जी हा, हुन चयो त हिकु दफ़े हिकु बाज़ार में हिकिड़ो सौदागर वेठो हो। उहो उन शाम ताईं उन्हनि जो धंधो वापारु न थियो। त जॾहिं उहो माण्हू हिकिड़ो त वियो हुते, उनखे इहो चयो त अदा हीउ जेको तो वटि सामान आहे या इहो घणे जो आहे? त हुन हिकिड़ो घोड़े जो मिसाल ॾिनो त हीउ घोड़ो जेको थो आहे घणे जो आहे? त हुन चयो त हीउ जेको घोड़ो आहे आहे 5000 रुपए जो, पर आउं तोखे 3000 में ॾेई छॾींदुसि। ऐं आउं ॾियण लाइ राज़ी आहियां इन करे जो मुंहिंजो शाम ताईं कारोबार कोन्ह थियो आहे ऐं मुंहिंजो धंधो कोन्ह थियो आहे ऐं मूंखे मजबूरी आहे, मुंहिंजी न्याणी जी शादी आहे ऐं उनखे जेको आउं अॼु मुंहिंजो आख़िरी ॾींहुं आहे, मूंखे हुनजी शादी करणी आहे। इन हवाले सां आउं इन सोच में आहियां, जीअं आउं 5000 चवंदुसि, असल क़ीमत मुंहिंजी 5000 आहे, पर मूंखे मिलंदा कोन। शाम थी वई आहे, इन लाइ जेको मूंखे 3000 में तोखे ॾेई छॾींदा। त उन शख़्स उनखे 5000 ॾिना। तॾहिं हुननि जी अखियुनि मां ॻोढ़ा अची विया त जॾहिं आउं तोखे 3000 में ॾियां पियो, सस्ती शइ ॾियां पियो, मूं पंहिंजी मजबूरी आहे ऐं ॾियां पियो ऐं ख़ुशी सां, ऐं तूं मूंखे 5000 छो पियो ॾीं? त हुन बि जेको हुन बि हिकु बहितरीनु ॻाल्हि कई। उन चयो त मुंहिंजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे त कॾहिं बि कंहिं मजबूरी जो फ़ाइदो न वठिजे। मजबूर सां मजबूर में वापारु करणु, जेको मजबूरी में शइ वठणु, इहो बि हिकिड़ो वॾो ॾोह आहे। त हुन अक़ीलती जेको पिंडत हो, हुन चयो त छा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको अहिड़ो पंहिंजी उम्मतियुनि खे घस ॿुधाई ऐं उन ते अॼु ताईं हलनि था, छा उहो दहशतगर्दी कंदा? मूंखे चयो ज़बरदस्तु, असांजे नबी जो वॾो शान आहे। उन जेके बि घस ॿुधाया ऐं तमामु सभु सिधा ऐं सुठो, जेको सुठो राह ते हले थो अल्हम्दुलिल्लाह ऐं सुठा कमु करे थो, त हुनखे हिते बि फ़ाइदो थिए थो, आख़िरत में फ़ाइदो थिए थो, ऐं जान में बि ख़ुशि ऐं हुन जान में बि ख़ुशि। महांगाई जे हिसाब सां अचूं था त महांगाई ते अञा ताईं कोई कंट्रोल कोन्हे। ऐं ग़रीब वीचारो आउं ॾिसंदो आहियां मार्केट वग़ैरह में त हिकु वाइट कॉलर माण्हू जेको उहो बि मूं ॾिठो त सामान कोन पियो वठी सघियो। असल ॻाल्हि इहा आहे त इंतिहाई महांगाई आहे। ऐं इन हवाले सां कराची में हिकु मूं फेसबुक ते ॾिठी त माण्हू डोनेशन कनि था, उन मां माण्हू सामान वठनि था ऐं उन में ई माण्हू जेको हलाइनि था ऐं माण्हू खे रिलीव करे सामान ॾियनि था, जंहिंमें माण्हू खे फ़ाइदो थिए थो। ऐं हींअर ताज़ो खुशकी शहर में हिकिड़ा जमायत आहे अलहदीस जमायत, उन्हनि हिकिड़ो स्टाल लॻायो, उहो बि माण्हुनि खे ग़रीबनि खे रिलीफ ॾियण जी कोशिशि में आहिनि। मिसाल
गे जे 500 किलो आहे त उहो 400 में ॾेई रहिया आहिनि, या अहिड़ी शरबत आहे 250 जी 300 जी आहे त 50 घटि ॾेई रहिया आहिनि। अहिड़ो स्टाल लॻाइणु घुरिजे, इन में हेल्प सां ई लॻी सघे थो इहो। बिल्कुलु ईअं ई माण्हू पंहिंजो हिकु स्टाल लॻाए सघे थो, थोरी घणी सरकार सां माण्हुनि जा मसइला हल थी सघनि था, कुझु रिलीफ मिली सघे थो। इहो कमु उते बदीन में बि थियो आहे, उते बचति बाज़ारूं लॻियूं आहिनि, उते बि कमु हले पियो। ऐं उमेदु करियूं था त का सवलाई थींदी। हींअर पावर मिलिया आहिनि एशियन खे, उन्हनि खे उहो बि कंट्रोल अथॉरिटी जॻह खां आहे, मोकलूं अची वियूं आहिनि। 23 मार्च हुई, विच में जुमे जो ॾींहुं अची वियो, छंछरु आर्तवारु मोकल हूंदी आहे। ऐं हुन ते कुझु पहिरें ॾींहं खां वठी कुझु आहिस्ते आहिस्ते हुई, पहिरें ॾींहुं ऐं ॿिए ॾींहं में थोरी महांगाई हूंदी आहे, उनखां पोइ वरी जेको कुझु फ़र्क़ु ज़रूरु थियो आहे, थोरो घणो, पर अॻिते हली थींदो, अॻिते हली फ़र्क़ु ज़रूरु थींदो।